अस्सलाम नाज़रीन, हमारी सीरिया हक़सत न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। हक़सत न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया दौलतपुर सिफन खां। नौजवान इत्तेहाद दौलतपुर सिफन जे अॻुवाननि जी लगातार कोशिश सां डिप्टी कमिश्नर ज़िला शहीद बेनज़ीर जे हुकूमत तहत दौलतपुर सिफन में लाइब्रेरी जो हलंदड़ कमु मुकमल तैयार थी वियो, जंहिंजो हफ़्ते अंदरि डिप्टी कमिश्नर ज़िला शहीद बेनज़ीर इब्तिदा कंदा। अहिड़ो इज़हार टाउन कमेटी दौलतपुर जे ऑफिसर गुलाम नबी डायरी साफ़ हिन सां ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त दौलतपुर जे शहरियुनि, उस्तादनि, शागिर्दनि, समाजी अॻुवाननि जे सहूलियत लाइ दौलतपुर शहर में मंज़ूर थियल लाइब्रेरी जो कमु तेज़ीअ सां हलंदड़ आहे, जेको जल्दी ई मुकमल थियण ते डिप्टी कमिश्नर ज़िला शहीद बेनज़ीराबाद इबरार अहमद, जाफ़र ऐसी, काज़ी अहमद, दादन खान लाशारी टाउन कमेटी दौलतपुर जे अॻुवानीअ में हफ़्ते अंदरि इब्तिदा कयो वेंदो। टाउन कमेटी दौलतपुर जे सीनियर ऑफिसर गुलाम नबी डायरी वधीक चयो त असांजी कोशिश आहे त दौलतपुर सिफन शहर खे ज़रूरत वारियूं सभु सहूलियतूं फ़राहम कंदुसि। हुन वधीक चयो त टाउन कमेटी जी लगातार कोशिशुनि सां दौलतपुर शहर जे कुंड कुर्श में सफ़ाईअ जो सिलसिलो पिणु तेज़ीअ सां हलंदड़ आहे। दौलतपुर शहर जे सफ़ाई सुथराईअ में शहरी असांजो साथ ॾियनि। इंशाअल्लाह मां पंहिंजे दौलतपुर शहर खे चमन करे ॾेखारींदुसि। रिपोर्ट कराए फ़कीर हक़ नवाज़ कलंदरी, हक़सत न्यूज़, दौलतपुर सिफन।